हिन मज़ार ते अॻूणे सदर मोहम्मद मियां सुमरे ऐं अॻूणे गवर्नर इशरतुल इबाद बि पंहिंजे इक़्तिदार दौरान एतिरियूं हाज़िरियूं ॾिनियूं। औक़ाफ़ खाते बि हाणी संभाल कई आहे ऐं कुझु कम कराया आहिनि, जॾहिं त आपाशी खाते मां रिटायर्ड मुलाज़िम जान मोहम्मद मेमण बि पंहिंजे बुत आहर काफ़ी कमु करायो आहे। मांझंदि जे उतर तरफ़ 3 किलोमीटर बचा बंद लॻ हिकु कुबे वारी मज़ार आहे जंहिंखे सखी शाहबरियो चवनि था। हिन बुज़ुर्ग बाबति थोरी मालूमात साईं GM सैद जे किताब पैगाम लतीफ़ में हिन रीति मिले थी त मटियारी सादातनि मां सैयद हैदर सिंध आमद 806 हिजरीअ जे फ़र्ज़ंद सैयद मीर अलीअ खे 3 पुट सैयद अहमद, सैयद शरफ़ुद्दीन ऐं सैयद मुर्तज़ा थिया। पहिरें जो औलाद शरफ़ पोटा, ॿिए जो मीरन पोटा मशहूर थिया, जॾहिं त टियों सैयद मुर्तज़ा खे को औलाद कोन थियो। हू शाहबरे जे नाले सां मशहूर थियो। संदसि मुक़बरो मांझंदि जे उत्तर में आहे। जॾहिं त हिकिड़े ॿिए तारीख़ी किताब मुतलवी सादातनि जो नसब जेको सैयद मिठण शाह 1956 में तालीफ़ करायो ऐं सिंधी अदबी बोर्ड उनखे 1991 में छपायो। उन मूजिबि हिरात खां लॾे आयल सैयद हैदर 801 हिजरी में हिते शादी कई। खेसि सैयद मीर अली औलाद थियो, जंहिंखे 3 पुट हर हिकु सैयद अहमद जंहिंजो औलाद मीरण पोटा, सैयद शरफ़ुद्दीन जंहिंजो औलाद शरफ़ पोटा ऐं सैयद मुर्तज़ा उर्फ़ भिरियो मज़ार मांझंदि उतर पासे खे घणो ई औलाद थियो, जंहिंजो पूरो नसब किताब जे सुफ़े नंबर 14 ते ॾिनो अथसि। शुजरे मूजिबि हिन बुज़ुर्ग खे 2 पुट थिया, सैयद कमाल ऐं सैयद मीरण। अॻिते वरी सैयद मीरण जंहिंजी मज़ार पुराणा हाला में लिखी वई आहे कि हिकु पुटु सैयद भिरियो सानी मदफून शेख टीहर, उनखे सैयद मीरण सानी वरी उनखे बि 2 पुट। हुनजो औलाद हाला पुराणा शहदादपुर भिरिया मुलाकातियार ऐं ॿियनि जायुनि ते वसियल आहे। जेकॾहिं हिन जो ॾाॾो अमीर तैमूर सां गॾु हिते 806 हिजरी आयो हो त संदसि शादी ऐं उन बैदि पहिरीं औलाद सैयद मीर अली 810 हिजरीअ में थियो हूंदो, जंहिंखे वरी शाहबरियो 840 खां 850 हिजरी थियो हूंदो। माना त ही बुज़ुर्ग उन हिसाब सां 870 खां 900 हिजरी बमुताबिक़ 1450 ईस्वीअ खां मुतहरिक रहियो हूंदो। उन वक़्तु सिंध जूं हालतूं छा हुयूं? ही बुज़ुर्ग दरिया जे हिन भर वसंदीअ खां परे हिते कीअं आयो? संदसि वफ़ात कीअं थी? कई सवाल उभरनि था, जिन जा जवाब तारीख़ी तौर ते हिन वक़्तु मुंहिंजे नंढड़ी तहक़ीक़ मूजिबि मिली न सघिया आहिनि। बाक़ी पंहिंजे वित आहर उन ते थोरी कोशिश ज़रूरु कई आहे। कुझु हिसाब करण बैदि थोरी उमेद जी दरी खुले थी त जेकॾहिं शाहबरे जो दौर 840 खां 900 हिजरी ॻणियो वञे त ईस्वी हिसाब सां 1495 थिए थो। उन दौर में समन जी साहिबी हुई ऐं हुक्मरान ॼाम निज़ामदीन जुड़े थो। चई नथो सघिजे त ॼाम निज़ामदीन 1461 खां 508 हिजरी जंहिंजो दौर रहियो सां इन दौर में हिन बुज़ुर्ग जूं कहिड़ियूं मसरूफ़ियतूं रहियूं। महदवी तहरीक बि हिन अरसे दौरान ई हली हुई। गॾोगॾु समाट क़बीलनि में बि का रसाकशी हली हुई। हिन जा फ़क़ीर ज़ात जा उन्नड़ आहिनि ऐं संदसि उर्स 14 शुबान ते उन्नड़ ऐं माछी मुरीद वॾे तइदाद में अची मल्हाईंदा आहिनि ऐं हाज़िर थींदा आहिनि। मांझंदि शहर जे ॾखण तरफ़ दरिया जे कप सां किलोमीटर परे कचे में कंबर शाह जी मज़ार आहे, जंहिं लाइ का बि वसण जोगी मालूमात नाहे। जॾहिं त शहर जे बिल्कुलु उतर तरफ़ 1.25 किलोमीटर खनि परे अब्दुल्ला शाह नाले हिकु ॿिए बुज़ुर्ग जी मज़ार बि आहे। हिन मुक़ाम में 1942 वारी महामारी कालरा विघे मरी वियल दफ़न आहिनि। हिन अहले मज़ार बाबति बि सिर्फ़ु ॾंद कथाऊं ई मिलनि थियूं।